नाज़रीन, सिंध के अॻूणे सूबाई वज़ीर हाजी अल्ताफ़ हुसैन ख़ान उन जी 10वीं वरसी वॾे अक़ीदत व एहतराम सां पार्टन टाउन कमेटी हाल में मल्हाई वई, जिनमें मुख़्तलिफ़ फ़िक़्र जे लाॻापियल शख़्सियतनि, चूंडियल काउंसलर, टाउन कमेटी चेयरमैन बदरुद्दीन सारियो, सैयद अली गौहर नक़वी, गुलज़ार गुल कोपांग, मेयर खान जुड़ियो, कामरान अली सारियो, रहमत अली चांडियो, सराई गुलाम मोहम्मद पवर, आबिद हुसैन कोलाची, इम्तियाज़ अली सोलंगी, जमील अशरफ चांडियो, अली रज़ा नूनारी, हसनैन अलया चांडियो, खादिम हुसैन सारियो, अली दोस्त खोखर, हाजी सिकंदर अली कानड़ो, इमामुद्दीन कानड़ो, अरबेलो और दीदार हुसैन खोखर शहरनि तोड़े चांडनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सदाती खिताब कंदे टाउन कमेटी चेयरमैन बदरुद्दीन सारियो चयो त अली आबाद जा उणड़ पंहिंजे तक़दीर अवाम जी हमेशा ख़िदमत कई, अवाम जी दिलियूं खटींदा रहंदा आहिनि। हिननि चयो त अल्ताफ़ हुसैन ख़ान उणड़ पंहिंजे फ़र्ज़नि खे हमेशा उहा ई तकलीफ़ कई आहे त ग़रीब अवाम जो बिना फ़र्क़ जे ख़िदमत कंदा रहियो ऐं कंहिंखे बि ॾुखे वक़्त में न छॾिजो। उहो ई सबबु आहे जो PS 13 जो अवाम आदिल अल्ताफ़ ख़ान उणड़ ते एतमाद कंदे पंहिंजे क़ीमती वोट ॾेई खेनि भारी अक्सरियत सां कामयाबु करायो। हिन चयो त इंशाअल्लाह हलंदड़ 5 सालनि में हिन तक़दीर अवाम जी दिल ऐं जान सां ख़िदमत कबी। चेयरमैन बदरुद्दीन सारियो चयो त अली आबाद अॻु बि अवामी ख़िदमत जो मर्कज़ रहियो आहे, हाणे बि 24 कलाक अली आबाद जा दरवाज़ा अवाम जे लाइ खुलियल रहंदा। हिन वधीक चयो त तालके डोकरी जे ऐं बाकराने अंदरि गुज़िरियल दौर हुकूमत में जेकी बि मेगा प्रोजेक्ट हलिया आहिनि, हाजी अल्ताफ़ हुसैन ख़ान उणड़ जी काविशुनि जो नतीजो हुआ। हिन वधीक चयो त जंहिं मां ॿिन्ही तालकनि जो अवाम हिन वक़्त ताईं मुस्तफ़ीद बणियल आहे। हिन चयो त इंशाअल्लाह ताला हाजी अल्ताफ़ हुसैन ख़ान उणड़ खे फॉलो कंदे अॻिते बि अवाम जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। उन मौक़े ते सैयद अली गौहर शाह नक़वी, गुलज़ार गुल कोपांग, निज़ामुद्दीन कोलाची, फ़क़ीर अली हसन सारियो, हाजी सिकंदर अली कानड़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उन्हनि चयो त अल्ताफ़ हुसैन उणड़ जी ज़िंदगी दौरान कयल ख़िदमत ते पिणु रोशनी विधी वई।